दोस्तों तव्हांजी ख़िदमत में अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे। पहिरियों पीपी प्रोडक्शन सखर जी आहे ऐं नाज़ प्रोडक्शन जे तावन सां हलंदी हुई। तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ एल्बम जेको आहे तमामु बहितरीनु आहे, सिर्फ़ु मुंहिंजे हिसाब सां हिकिड़े गाने जे करे। सिकल आहे वठ तूं तो वटि 3 ॾींहंनि जा महिमान आहियूं। ऐं हिन एल्बम जा ॿिया बि गाना सुठा आहिनि, पर जेको टाइटल सॉन्ग आहे न इहो तमामु बहितरीनु आहे ऐं अञा ताईं माण्हू दिलि सां चाह सां ॿुधनि था। ऐं मां हिकिड़ो सुवालु कयो हुयो, काफ़ी दोस्तनि रिप्लाए ॾिनो आहे, हुन कमेंट्स शामिलु कयूं त पोइ ॾिसूं था। हेॾो पहिरीं दोस्त आहे मोहसिन सरखी भाउ लिखियो आहे त उस्ताद मंजूर सखीरानी ने नाम रखा था और मास्टर मंजूर का नाम असुल कदर हुसैन है और मास्टर मंजूर के बाप का नाम जो है मखनो फ़कीर, वो भी सिंगर था। ऐं हेठों शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। ऐं हेॾों इरफान अली भाउ लिखियो आहे एतिरी माना साईं कुझु ॿोलनि जा गाननि जा ॿोल कुझु अहिड़ा ई तरह आहिनि जो पढ़ी नथो सघां। ऐं इन करे हाणे हिन भाउ जेको मोहसिन सरखी भाउ लिखियो आहे कमेंट्स में त मास्टर मंजूर जो जेको नालो आहे कदर हुसैन, इहो त बिल्कुलु ठीकु आहे, सही आहे। ऐं मास्टर मंजूर हिन जो नालो मंजूर सखीरानी कीअं रखियो, छाजे करे रखियईं? ऐं हिन जो फस्ट टाइम वारो एल्बम आहे उन में ई मतिलबु 87 में एल्बम अथसि पहिरियों लोक फनकार में, उन में बि मास्टर मंजूर ई लिखियलु आहे। छा 87 में उस्ताद मंजूर सखीरानी रखियो आहे नालो? मूंखे शक में ॻाल्हि आहे। वधीक दोस्त ॿिया बि कमेंट्स कंदा त उन में ख़बर पवंदी, पर मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त उन दौर में मंजूर सखीरानी हिकु तमामु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं उनखे उहो ईअं सम्झो त दाबो हुयो इन दौर में। ऐं ॿी कमेंट शामिलु कयूं था, शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम। हसन मनमार भाउ लिखियो आहे पीपी में 2 एल्बम आहिनि, बिल्कुलु आहिनि, पर असां वटि हिकिड़ो अवेलेबल आहे कवर जंहिं ते असां वीडियो कम पिया कयूं। उनखां पोइ ॿियो दोस्त आहे, उनखां बाद वरी हसन महर भाउ लिखियो आहे अदा मास्टर मंजूर जो अदा इहा फरमाइश तव्हांजी हले थी पई। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे ग्रेट वीडियो। हसन मनमार भाउ लिखियो आहे एल्बम 3 नाइस, महिरबानी लख एहसान कुर्ब। उनखां पोइ वरी दीबा कंवल, हाणे इहो चैनल जो नालो आहे, भाउ पंहिंजो नालो कमेंट्स में लिखंदा कयो त तव्हांजो नालो खणी करे कमेंट्स शामिलु कई वञे, महिरबानी भाउ। उनखां बाद वरी इन भाउ लिखियो आहे त मुख्तियार शीदी जलाल जोगी टीपी में एल्बम पहिरियों ऐं बाबू मस्तोई वाला, इंशाल्लाह ठीकु आहे, इहो बि तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं। उनखां बाद वरी भाउ लिखियो आहे दीबा कंवल चैनल वारे भाउ मास्टर मंजूर महफ़िल वाले एल्बम। ऐं दोस्तनि जा कमेंट्स थी विया कंप्लीट। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे, त जीअं दोस्तनि खे ख़बर पए त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत हुया, सिर्फ़ु एतिरो कमु रखियो आहे। ऐं साल बि ॿुधायूं था, कोशिशि इहा आहे त साल जेके बि जिन्हनि में आयल आहिनि एल्बम असां उहे ई साल ऐड कयूं था पिया। काफ़ी दोस्तनि खां मालूमात वठी करे असां हीउ कमु शुरू कयो आहे। ऐं हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे। पहिरियों कलाम आहे सागर शाह जो ओड़े पाड़े मां, उनखां पोइ आहे राजा रफ़ीक जो कलाम आहे आदीअ जो छलो ॾेई यार मुंहिंजी दिलि खणी वियो। हाणे मुंहिंजे हिसाब सां इहो कलाम ॾिसो न हिन कीअं लिखियो, आदीअ जो छलो ॾेई, आदीअ जो सही आहे। मुंहिंजे हिसाब सां चांदीअ जो छलो ॾेई यार मुंहिंजी दिलि फुरे वियो। वधीक हाणे दोस्तनि खे गुज़ारिश आहे, मुंहिंजी कमेंट्स में इहो मुंहिंजी वॉइस में जेका ग़लती आहे उहा तव्हां कमेंट्स में मूंखे दुरुस्त करे ॾींदव, ठीकु आहे। उनखां पोइ ॿियो कलाम आहे सागर शाह जो कलाम आहे नंढपिण जूं मोहबतूं। उनखां पोइ आहे फोक धुन आहे जंहिं घिटीअ मां। ऐं उनखां पोइ आहे ए मिठा अहिड़ो हलणु बांधनि जोखीअ जो कलाम आहे। उनखां पोइ ॿियो गीत आहे ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम आहे कीअं न रोवंदे। ऐं उनखां पोइ आहे सूर ॾेई थो पुछे। उनखां पोइ आहे
अकबर कांधड़े जो कलाम आहे यार कंदासीं। ऐं उन खां पोइ आहे फोक धुन आहे सिकल आहे वठ तूं तो वठ टिनि ॾींहंनि जा महिमान आहियूं। ऐं उन खां पोइ दोस्तनि जी जेका फरमाइश हूंदी इंशाअल्लाह उहा पूरी कंदासीं। तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा।